मां चयो असांखे त पतो ई न, असां मिटी माइटी बि कराईंदा आहियूं, तव्हांखे कंहिं ॿुधायो? असांजो गुरुद्वारे में हलंदो आहे हिकिड़ो, भाई सेवा जे लाइ रखियो आहे, उन जा सेवादारी अथव विजल हिंदू जा, हा न, ॿिया बि हिकु ॿ सेवादारी राकेश भाई वग़ैरह संभालींदा आहिनि। उहो त उन में पंहिंजो बायोडाटा मोकिलियो, ऐं उन में कोई मीडिएटर बि कोन्हे, न कोई पैसो हिकिड़ो रुपयो लॻंदो आहे, पाण ई ॾिसो पाण ई ॻाल्हायो, ॿई पार्टियूं पाण में ॻाल्हाइनि। तव्हां कमाल था कयो, तव्हांखे कंहिं चयो असां सगाई कराईंदा आहियूं? चई न न साईं, कई माण्हुनि जी थी आहे, हिते आया आहिनि, मां भॻवानु करे सभिनि जा कार्ज रास थियनि, अचो सत्संग ॿुधो। चई न न तव्हांखे ॼणो आहे, तव्हां ॻाल्हि अॻिते वधाईंदो। मां चयो माफ़ु कयो बाबा, असांजी शादी लेदे करे थी आहे ॾाढी मुसीबतुनि सां। हा, असांखे न ईंदा आहिनि इहे कमु करणु, असांजो कमु बि न आहे इहो, गुरुनि जी मनाए असांखे, हा न, असांखे गुरुनि जी मनाए इहे सभु कमु करण जे लाइ। असांजो हिकिड़ो ई लक्ष्य आहे भॻवान जे भक्तीअ जो प्रचार। कॾहिं बि संतनि सां इहे ॻाल्हियूं ॻाल्हाइणु ॾाढो ग़लति आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। ॾिसो अॼु ॻाल्हि निकिती आहे हिन महिल, त इहो संदेश सभिनि खे ॾिजो, महिरबानी करे हथ जोड़े सभिनि खे निमाणी वेनिती आहे, साईं जन खां साईं कृष्णदास खां, चाहे कोई बि संत हुजनि, उन्हनि सां भक्तीअ जी ॻाल्हि ॻाल्हायो, सत्संग जी ॻाल्हि ॻाल्हायो। पुट जी सगाई नथी थिए, धीअ जी सगाई नथी थिए, उन लाइ मीडिएटर अथव जेके पैसा वठी कमु कंदा आहिनि, उन्हनि खां करायो। दरबार जो ग्रुप अथव रब ने बना दी जोड़ी, उन में सेवादारी सां ॻाल्हायो, संतनि सां न ॻाल्हायो, सेवादारनि सां ॻाल्हायो, उनखे बायोडाटा जो पाण ॾिसो। बाक़ी इहो कोई तरीक़ो न आहे। कोई केॾो घनिष्ठ आहे, असांजा केरु परावा आहिनि ॿुधायो? कोई घटि वधीक आहे, कोई वधीक परते आहे, कोई वेझो आहे, न न, सभु पंहिंजा आहिनि। हे ॿ अखियूं कहिड़ी ख़राबु अखि आहे, कहिड़े अख सां प्रेम न कंदो माण्हू? सॼी संगत पंहिंजी आहे, त अनधिकार न जतायो। हा, भॻवान जी भक्तीअ खे संसार सां न जोड़ियो भाई। हा, इहा ॻाल्हि आहे, असां अरदास त सभिनि जी कंदा आहियूं, हिकु हिकु जी न, सभिनि जा कार्ज रास थियनि, प्रभु कृपा कयो। असांजे घर में समय लॻी वियो, 3-3 साल लॻी विया, जेॾी महिल ॿारनि जी सगाई पई हले। पोइ ॿुधायो भाई, तव्हां असांखे था चओ, असांखे कोई अकुल आहे इन ॻाल्हि जो? इहो न पुछंदा रामायण जो ॿुधायो, भरत महाराज जो चरित्र ॿुधाइजो, हा हा, श्री कृष्ण भॻवान जी जो बढ़िया ॿुधाइजो, उद्धव गोपी प्रसंग, बाल लीला ॿुधाइजो, हे भजन कीर्तन, उन सां सत्संग लाइ टाइम को, असां वरी टाइम उहो था कढनि कि ॿिया कम कयूं संसारी। त महिरबानी करे सभिनि खे संदेश ॾिजो भाई। हा, त सत्संग भजन भक्तीअ में उहे ई तव्हां प्रश्न, उहे ई सवाल कयो, संतनि खां मिटी माइटीअ जा बायोडाटा इहे सभु न कयो, सभिनि जी अरदास था कयूं। असांजे दिलि में ॾाढी पीड़ा आहे, जिन जा कार्ज न थिया आहिनि या विलंब थो थिए, अरदास आहे प्रभु सभिनि जा कार्ज, सभिनि जा दुख दूर थियनि। पर इहो अपराध अथव, बार बार उन टॉपिक ते ॻाल्हाइणु, मिटी माइटीअ जे बारे संतनि सां ॻाल्हाइणु, हा न, पाण कयो न उदम, इहो कमु संतनि जो आहे। सत्संग कीर्तन भक्ति छॾे मिटी माइटियूं कंदा, ॻोल्हींदा, रिश्ता ॻोल्हींदा। अरे संयोग आहे, दरबार में कंहिंजा कार्ज रास थी आहे त थी आहे, भॻवान खे अरदास कयो तव्हांजा बि थी वञनि। बाक़ी बिल्कुलु उन हिसाब सां, उन तरीक़े सां कॾहिं बि कंहिं बि संतनि खे न चओ इहे ॻाल्हियूं। चओ हरे राम हरि बोल, जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। अच्छा, सोचण वारी ॻाल्हि आहे, कॾहिं कोई सुठो तव्हांजो डॉक्टर साहिबु आहे, उनखे चवंदा आहियो मुंहिंजो रिश्तो कराए? हा, कंहिं नेता खे वञी चवंदो साईं मुंहिंजो रिश्तो कराइणो अथव, तव्हांखे बायोडाटा अथव? हा, कंहिं पुलिस वारे खे चवंदो त एॾा मिठा अखर ॻाल्हाईंदो तव्हां सां? यानी उन्हनि जो पतो आहे कि पुलिस वारा पंहिंजी पुलिस जो, पंहिंजो शासन जो कमु कंदा। डॉक्टर, हा, उहो इलाज जो कमु कंदो, वकील कोर्ट जो कमु कंदा, ऐं संत मिटी माइटी कराईंदा। संतनि जो भक्तीअ जो कमु न आहे। हरे राम हरे कृष्ण हे हरे। हा, सत्यनारायण जो विर्त कयो, उपाय पुछो असांखों, 11 रखो, गौ माता खे कुझु खारायो, 4 बार परिक्रमा कयो गौ माता जी, गौ माता जे कन में चओसि गौ माता हे कार्ज रास थियनि। पोइ ॾिसो, हा, गौ माता खे कुझु रोज़ु खारायो, हिकु ॾींहुं न हिकु फुल्को खाराए सुञो हली अचो, बसि चङी तरह खारायो, बढ़िया पेट भरे रोज़ खारायो 1-2 गौ माता खे, ऐं कन में उनखे कुझु चई अचो, अरदास करे अचो। नंदी जंहिंखे खारायो उनखे चओ। हा, इहे सभु हिन जी दुआऊं, मूक दुआऊं, उतां कमु थींदा। त वरी बि महिरबानी करे तव्हां भक्ति में ध्यानु ॾियो, भॻवान जे सत्संग में ध्यानु ॾियो।
चओ जय श्री कृष्ण।